अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 12 मार्च 2026 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बलूचिस्तान में ज़ुल्म जी इंतिहा, खंभे गुम कयल नौजवाननि समेत 4 ॼणा क़तल। बलोच वेढ़ाकनि कराची वेंदड़ गैस जी पाइपलाइन धमाके सां उॾाए छॾी, ज़िम्मेवारी क़बूल। कंदरा भरिसां हिंदू बिरादरीअ जी नारी अगवा, वारसनि जो बाज़ियाबी लाइ एहतिजाज। मोरो में पोरियत जी गुमशुदगी ख़िलाफ़ एहतिजाज। वारस निगरियूं लुढ़क लाड़ींदियूं रहियूं। ईरान में बमबारी, 9 सुप्रीम लीडर ज़ख़्मी। ईरान जी अमरीकी ऐं इसराइली बैंकनि खे निशानो बणाइण जी धमकी। सखर में सिंध सभा जो क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतिजाज। हैदराबाद में गिरफ़्तार नौजवान खे पुलिस मारे छॾियो। ज़ाल बाज़ियाब कराए ॾियो, पोरियत जो हैदराबाद में एहतिजाज। बंभोर में फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पाणी छोड़ क़दीम आसारनि खे नुक़सान। सेठारजा में नारी आसफ़ा जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज। क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह जे हॉस्टल मां शागिर्द जो लाश मिलियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बलूचिस्तान में रियासत पारां ज़ुल्म जी इंतिहा कई वई आहे। जबरी तौरु खंभे गुम कयल नौजवाननि खे क़तल करे उन जा चचरे लाश उछलाइण जो सिलसिलो तेज़ थींदो पियो वञे। पंजगोर वारे इलाइक़े में हिकु ॾींहुं अॻु जबरी तौरु लापता कयल नौजवान जो चचरियल लाश उछलायो वियो। पंजगोर जे वशाब पुल वारे इलाइक़े में नौजवान जो लाश मिलियो, जंहिंजी सुञाणप ज़मीर वल्द नासिर तौरु थी। ज़रियनि जो चवणु आहे त ज़मीर खे 3 मार्च ते नामालूम माण्हू अगवा करे खणी विया हुआ, जंहिंखां पोइ हू लापता हो, जॾहिं त काल्ह संदसि लाश हथ आयो। ज़मीर जे वालिद नासिर खे पिणु 2011 में जबरी तौरु लापता कयो वियो हो। उन वक़्तु खेसि गोलियूं हणी लाश सम्झी उछलायो वियो हो, पर हूअ बची वियो हो। जंहिंखां पोइ जुलाई 2011 में नासिर खे हिकु भेरो ॿीहर खंभे गुम कयो वियो हो, जंहिं बाद संदसि लाश मिलियो हो। हाणे संदसि खंभियल पुट खे क़तल करे संदसि लाश उछलायो वियो। पंजगोर वारे इलाइक़े में जबरी तौरु खंभे गुम कयल 27 सालनि जे अब्दुल्लाह बलोच वल्द करीम जान खे पिणु क़तल करे संदसि लाश उछलायो वियो। संगाबाद वारे इलाइक़े में पिणु 18 सालनि जे आसिफ़ बलोच खे क़तल करे संदसि लाश उछलायो वियो आहे। हातिम बलोच खे पिणु क़तल करे संदसि लाश उछलायो वियो। बलोच यकजहती कमेटी लाश हथ अचण वारनि वाक़िअनि जी मज़म्मत कंदे चयो आहे त बलूचिस्तान में बलोच नौजवाननि खे निशानो बणायो पियो वञे। जबरी तौरु लापता करण वारो सिलसिलो बि जारी आहे, जॾहिं त जबरी तौरु खंभे गुम कयल नौजवाननि खे क़तल करे संदनि चचरे लाश उछलाया वञनि पिया। गुज़िरियल 2 महीननि दौरान पंजगोर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 20 खां वधीक बलोच नौजवाननि खे क़तल करे संदनि चचरे लाश उछलाया विया आहिनि। बलोच यकजहती कमेटी चयो आहे त समूरे ज़ुल्म बावजूदि जदोजहद तां पोइते न हटंदासीं। बलोच वेढ़ाकनि पारां सुई गैस मां ईंदड़ सुई गैस जी पाइप लाइन खे तबाह कयो वियो आहे। कश्मीर वारे इलाइक़े में 36 इंच क़तर जी गैस पाइप लाइन खे धमाके सां उॾायो वियो। कराची वेंदड़ गैस पाइप लाइन जी तबाही सबबि गैस जी फ़राहमी पिणु मुअतल थी वई। बलोच रिपब्लिकन गार्ड्स जे तर्जुमान जारी कयल बयान में चयो त
बलोच विढ़ाकनि पारां गैस पाइपलाइन तबाह कई वई आहे। अमेरिका ऐं इसराइल जी ईरान ख़िलाफ़ जंग जारी आहे। ईरान ते काल्ह बि हमला कया विया। नए रहबर आला मुश्तबा खामनाई जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि, जॾहिं त ईरानी सदर जे पुट दावा कई आहे त नओं रहबर आला मुश्तबा खामनाई ज़ख़्मी थियो आहे, पर हूअ महफ़ूज़ आहे। जॾहिं त ईरान पारां ख़िते में अमरीकी ऐं इसराइली बैंकनि खे निशानो बणाइण जी धमकी पिणु ॾिनी वई आहे। दुबई इंटरनेशनल एयरपोर्ट जे भरिसां 2 ड्रोन किरण जे करे 4 ॼणा ज़ख़्मी थियण जा पिणु इतला आहिनि। अमेरिका ऐं इसराइल जा ईरान ते हमला गुज़िरियल ॾींहं बि जारी रहिया। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त घणा मक़सद हासिल थी चुका आहिनि ऐं ईरान सां जंग तमामु जल्द ख़तमु थी सघे थी। अमरीकी सदर हिकु टेलीफोनिक इंटरव्यू में चयो त हू जॾहिं चाहिनि तकरार ख़तमु करे सघनि था। ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई जा घणा हदफ़ हासिल कया विया आहिनि। हाणे निशानो बणाइण लाइ घणियूं शयूं नाहिनि बचियूं। ईरान वटि न मौसर बहरिया बची आहे, न मवासिलती निज़ाम, न वरी हवाई निज़ाम, जॾहिं त उनजे मिज़ाइल ऐं ड्रोन जी सलाहियत बि वॾे हद ताईं तबाह कई वई आहे। ट्रंप चयो त ईरान कंहिं बि क़िस्म जी चालाकी खां पासो करे न त उनजा संगीन नतीजा निकिरंदा। जेकॾहिं ईरान को इश्तिहाल अंगेज़ क़दम खयों त उन ख़िलाफ़ अहिड़ी फ़ौजी कार्रवाई कई वेंदी जेका अॻु कॾहिं न ॾिठी वई हूंदी। ॿिए तरफ़ ईरान जे पासदारान इनक़लाब चयो आहे त असीं सिर्फ़ु दुश्मन जे मुकमल हथियार फिटा करण बाबति सोचूं था। जंग जो ख़तरो ख़तमु थियण ताईं विच ओभर में इसराइली ऐं अमरीकी अॾनि ते हमला जारी रखिया वेंदा। उनखां सवाइ अमरीका ऐं इसराइल पारां ईरान जे गादी वारे शहर तहरान ते शदीद फ़िज़ाई हमलनि बैदि शहरनि ख़ौफ़ ऐं बेयकीनी वारी राति गुज़ारी। जंगी जहाज़नि घटि ऊचाई ते उॾाम कंदे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते दर्जने ॻरा बम किराया। कुवैत में हेलीकॉप्टर एयरबेस ऐं नेवल बेस खे निशानो बणायो वियो, जॾहिं त ड्रोन ऐं मिज़ाइल फायर पिणु कया विया। दुबई एयरपोर्ट वेझो 2 ड्रोन किरण सबबि 4 माण्हू ज़ख़्मी थी पिया। पासदारनि इनक़लाब जो चवणु आहे त इन्हनि हमलनि में घटि 100 अमरीकी फ़ौजी ज़ख़्मी थिया, जिन खे कुवैत जे इस्पतालनि में मुंतक़िल कयो वियो। ईरान बहरीन जे मीना सलमान बंदरगाह ते अमरीकी बहरिया जे बुनियादी ढांचे ते मिज़ाइल ऐं ड्रोन हमलनि जी बि दावा कई आहे, जिते अमरीकी 5हों बहरी ॿेड़ो मौजूदु आहे। इराक़ जे शहर अरबेल बहरीन में अमरीकी बहरिया ऐं तल अबीब में सैटेलाइट मवासिलाती मर्कज़ खे ॿीहर निशानो बणायो वियो। कंधरा भरिसां हिंदू नियाणी खे मुबैना तौरु अगवा कयो वियो। कंधरा भरिसां रोशनाबाद जी रहवासण सलमा धीअ राणोमल मेघवाड़ खे 5 ॾींहं अॻु अगवा कयो वियो हो, जॾहिं त 5 ॾींहं गुज़रण बावजूदि सलमा मेघवाड़ जो को पतो पइजी नाहे सघियो। सलमा मेघवाड़ जे वालिद राणे मेघवाड़ जी फ़रियाद ते नईम जावरी संदसि वालिद लालू जावरी मथां केस दाख़िल करायो वियो आहे। नारी जे भाउ जे साफ़िन खे ॿुधायो त असां इंतिहाई मिसकीन ऐं शरीफ़ माण्हू आहियूं। असां सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। असां DIG सखर, SSP सखर ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयूं था त असां मिसकिननि सां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजी भेण वापसि कराई वञे। जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं जवाबदार गिरफ़्तार न कया विया हुआ, होॾांहुं कंधरा जे समूरनि इलाइक़नि में मेघवाड़ बिरादरी में ख़ौफ़ ऐं ॾुख वारी लहर बरक़रार आहे। हुननि कंधरा जे सियासी ऐं समाजी धुरियुनि खे बि अपील कई आहे त असांजी मदद कई वञे। सखर हाई कोर्ट में मोरो जे 20 मई वारे वाक़े में गिरफ़्तार कयल 38 क़ैदियुनि जी ज़मानत वारी दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी। सिंध सभा जा साथी वकीलनि सां गॾु कोर्ट में पेश थिया, जॾहिं त अदालत 17 मार्च ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी। सिंध सभा जे अॻुवाणनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतजाज पिणु कयो। उन मौक़े ते सिंध सभा जे मरकज़ी अॻुवाण इरशाद सिंधी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दरिया जे हक़ में आवाज़ उथारींदड़ माण्हुनि खे 9 महीननि खां बेगुनाह जेल में रखियो वियो आहे। न उन्हनि खे ज़मानत ॾिनी पई वञे, न ई केस हलाइजी रहियो आहे।
हुन चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त मोरो जे 20 मई वारे वाक़े जो नोटिस वठी बेगुनाह क़ैद समूरनि माण्हुनि खे आज़ादु कयो वञे। उन मौक़े ते अॻवान जो वधीक चवणु हो त प्रेस क्लब सक्कर ते असां सादा मुतालबा खणी, जंहिंमें ख़ुसूसन असांजा जेके क़ौमी क़ैदी आहिनि, जेके कूड़नि केसनि में, हथरादू केसनि में रियासत उन्हनि खे खंबे गुम कयो आहे, उन खां पोइ उन्हनि खे हथरादू केसनि में दायर कयो आहे, उहे हिन वक़्तु नौशर फिरोज़ जेल में 38 कैदी 20 मई वारा कैदी जेके लंजार जी मार्फत हथरादू FIR थियल आहे उते नौशर फिरोज़ में मौजूदु हुजनि, उहे सेंट्रल जेल हैदराबाद में मौजूदु हुजनि, उहे सेंट्रल जेल कराची में मौजूदु हुजनि, या उहे सेंट्रल जेल सखर में मौजूदु हुजनि, उन्हनि सभिनी क़ौमी कारकुननि खे जंहिंखे हथरादू जुर्तू केसनि में क़ैद कयो वियो आहे, सिंध सभा उन्हनि जी आज़ादी जो मुतालबो करे थी। उन खां पोइ हीउ जेको गुज़िरियल 5 ॾहाकनि खां वठी ख़ुसूसन सिंधी सियासी क़ौमी कारकुननि जे घरनि ते राता लॻनि पिया, घरनि ते चढ़ायूं थियनि पियूं ऐं घरनि जी इज़त पायमाल थिए पई, ॿारनि बचनि जी इज़त पायमाल थिए पई, उन्हनि खे खणी करे खंबे गुम कनि पिया। उन्हनि जी फिलगोर आज़ादीअ जे लाइ सिंध सभा जे प्रेस क्लब सां मुतालबो करे थी पई। उन खां पोइ हीअ ख़ुसूसन जेको असां वटि हिन वक़्तु सियासी बेन लॻल आहे, सियासी जेको कदगन लॻल आहे, उनखे हटाइण जे लाइ, मज़हबी इंतिहा पसंदी ख़तमु करण जे लाइ ऐं हीअ जेको क़बीलाई तकरार आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ असां वटि जेको हल आहे, सिंध सभा ऐं GM शहद जे नज़रिए तहत आज़ाद सिंधु देश जी डिमांड थिए थी ऐं उन वटां अॼोकी हिन एतिजाज जे तवसुल सां असीं आलमी इदारनि खां डिमांड था करियूं त असांजे हिननि मुतालबनि ते, सिंधु देश जे क़ौमी कारकुननि ते, खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि ते ऐं क़ैद में वाड़ियल क़ौमी कारकुननि ते खे आज़ादु करायो वञे ऐं हिननि ख़ुसूसन जेको असांजे क़ौमी कारकुननि ते जेल में तशदुद कयो पियो वञे। असीं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ते गुज़ारिश कयूं था त उन्हनि ते एक्शन वठनि ऐं उन्हनि जे जेके जेल सुप्रीडेंट आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका क़ानूनी कार्रवाई आहे उहा कई वञे। क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह जे हॉस्टल मां शाहपुर जहानियावासी शागिर्द जो फाहो खाधल लाश मिलियो। क़ाइदे अवाम यूनिवर्सिटीअ में मैथामेटिक्स डिपार्टमेंट जे फाइनल ईयर जे शागिर्द शाहपुर जहानिया जे रहवासी नादर चना जो हॉस्टल जे कमरे मां मुबैना तौरु फाहो खाधल लाश हथु आयो। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जी इतला ते पुलिस पहुची शागिर्द नादर चना जे लाश खे इस्पताल मुंतक़िल कयो। शागिर्द जे चाचे अलाबख्श चने ॿुधायो त नादर फाइनल ईयर जो शागिर्द हो। साणुसि को बि मसइलो न हो जॾहिं त शागिर्द नादर चना सां गॾु पढ़ंदड़ तोकीर जो चवणु हो त नादर रोज़ा रखंदो हो पर वाक़े वारे ॾींहुं हुन रोज़ो न रखियो हो ऐं क्लास बि अटेंड करण लाइ न हलियो। फ़ोन अटेंड न करण ते संदसि वारसनि असां सां राबितो कयो। हॉस्टल ते पहुतासीं त संदसि लाश पखे सां टंगियल हो, जॾहिं त वाक़े जी जांच लाइ DSP जी सरबराही में जांच टीम पिणु जोड़ी वई आहे। वफ़ाक़ी आइनी अदालत फ़ौती कोटा निज़ाम ख़तमु थियण बाबति अहम फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। अदालत सिंध हाईकोर्ट लाड़काणो सर्किट बेंच जे फ़ैसिले खे दुरुस्त करार ॾींदे सभिनी दरख़्वास्त गुज़ारनि जे मुक़ररनि खे जाइज़ करार ॾेई छॾियो। अदालत हिन मामले में सिंध हुकूमत जूं अपीलूं बि रद्द करे छॾियूं आहिनि। हीउ फ़ैसिलो जस्टिस आमिर फारूक तरफ़ां सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ कोटा केस में जारी कयो वियो। वफ़ाक़ी आइनी अदालत मूजिबि सिंध हुकूमत जो मौक़िफ़ो त सुप्रीम कोर्ट मोहम्मद जलाल केस में फ़ौती कोटा निज़ाम ख़तमु करे चुकी आहे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में करार ॾिनो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां अॻु हक़दारनि जो हक़ पैदा थी चुको हो। अदालत मूजिबि सरकारी मुलाज़िम जी वफ़ात थींदे ई संदसि घर भातियुनि जो हक़ पैदा थी वञे थो, जॾहिं त दरख़्वास्त ॾियण या मुक़ररीनामो जारी थियणु रुॻो इंतिज़ामी अमल आहे। फ़ैसिले में चयो वियो आहे त वारसनि खे क़ानूनी हक़ मौत जे वक़्तु ई मिली वञे थो। सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला माज़ी खां लागू नथा थियनि। अदालत मूजिबि अहिड़ा पुराणा केस माज़ी जा बंद मामला तस्वर कया वेंदा।
अदालत इहो बि करार ॾिनो त सिंध हाईकोर्ट सर्किट बेंच लाड़काणो तरफ़ां फोती कोटा ते मुक़ररनि जा हुकम जारी कया विया हुआ जेके दुरुस्त आहिनि, तंहिं करे उन्हनि मुक़ररनि खे बरक़रार रखियो वञे। ख़ैरपुर में फिलपोटा बिरादरी जे धुरियुनि में 25 सालनि खां हलंदड़ खूनी तकरार जे नबेरे लाइ मेड़ मिंथ काफ़िलो धुरियुनि वटि पहुतो। मेड़ मिंथ काफ़िलो जसकम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, अकबर मकोल, पुनल सारियो, प्रेस क्लब ख़ैरपुर जे सरपरस्त आला ख़ान मोहम्मद, फ़कीर इमदाद मंगी, ग़ुलाम कादर सुमरो, मोहम्मद ख़ान फिलपोटो ऐं शाइस्ता खोसो जी अॻवाणी में धुरियुनि वटि पहुतो। धुरियनि मेड़ मिंथ काफ़िले खे मान ॾींदे ईद खां पोइ मुस्बत मोट ॾियण जो यकीन ॾियारियो। जसकम अॻवान नियाज़ कालाणी चयो त ख़ैरपुर में फिलपोटा बिरादरी जे धुरियुनि में 25 सालनि खां हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ धुरियुनि वटि पहुता आहियूं। सिंध समेत ख़ैरपुर ज़िले में अमन चाहियूं था। सिंध में बिरादरी जहिड़नि सबब से जो अमन ख़राब थी रहियो आहे, फिलपोटा बिरादरी जे धुरियुनि खे ठाहे राज़ी करण लाइ निकिता आहियूं। हलंदड़ खूनी तकरार जो ख़ात्मो कराइण असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। सिंध में हलंदड़ क़बीलाई जहिड़नि खे ख़तमु कराइण लाइ पंहिंजूं हर मुमकिन कोशिशूं जारी रखंदासीं। हैदराबाद पुलिस पारां गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालतुनि में पेश करण बदिरां क़त्ल करण जो सिलसिलो जारी आहे। मुबैना पुलिस मुक़ाबलनि में क़त्ल कयो वञे थो। मकीशा थाणे जी पुलिस पीउ ऐं भाउ बाद नौजवान खे पिणु मनशात डीलर ॼाणाए मुबैना मुक़ाबले में क़त्ल करे छॾियो। मकरानी पाड़े जे रहवासी इमरान उर्फ़ कालू खे घरां गिरफ़्तार करण बाद पुलिस मुबैना मुक़ाबले में मारे छॾियो, जॾहिं त हिकु ॾींहुं अॻु वारिस औरतनि संस गिरफ़्तारी ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज पिणु कयो हो। एहतजाज दौरान इमरान जी अमड़ हसीना कुरैशी चयो त अंगारे जी सुबुह 6 वॻे सखी पीर थाणे जी पुलिस घर ते चढ़ाई करे मुंहिंजे पुटु इमरान खे गिरफ़्तार करे खणी वई आहे। जॾहिं असां थाणे ते पहुतासीं त पुलिस मुंहिंजे पुट जी गिरफ़्तारी खां लाइल्मी ज़ाहिर कई। हुन चयो त मुंहिंजो पुटु कंहिं बि ग़ैर क़ानूनी सरगर्मियुनि में मुलविस न आहे। शक आहे त पुट खे क़त्ल कयो वेंदो। पुलिस अॻु में संदसि हिकु भाउ खे पिणु मुक़ाबले में मारे हो। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं बि टंडो यूसुफ थाणे जी हद फतह बाग वटि पुलिस मुबैना मुक़ाबले में लाल बख़्श उर्फ़ नाने खे मारण जी दावा कई हुई। मारिजी वियल जवाबदार लाल बख़्श उर्फ़ नाने जो लाश पुलिस जॾहिं सिविल अस्पताल खणाए आई त छिकताण पैदा थी वई हुई। पुलिस मुक़ाबले खे कूड़ो करार ॾेई मछरियल माण्हुनि फायरिंग करे गाॾियुनि जा शीशा पिणु टोड़े छॾिया हुआ। सेठारजा मां 40 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थियल 15 सालनि जी निगरी आसफ़ा मुग़ल बाज़ियाब थी न आहे सघी। संदसि बाज़ियाबी लाइ जसकम आरिसर ज़िले ख़ैरपुर मीरस जे नायब सदर डॉक्टर नज़ीर खोखर ऐं मग़वी निगरी जे वालिद अरशद मुग़ल समेत सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि एहतजाजी रैली कढी थाणे जे गेट ते एहतजाजी कैंप क़ाइमु करे छॾी। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त हीअ एहतजाजी कैंप तेसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं मग़वी निगरी बाज़ियाबती पंहिंजे घर नथी पहुचे। अॻवाननि जो वधीक चवणु हो त पुलिस निगरी जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम नाहिनि खयां, जंहिं करे परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। मोरो शहर जे बांधी रोड रेलवे फाटक जो रहवासी 45 सालनि जो हाजी मोहम्मद बूटा वल्द फ़कीर मोहम्मद शेख गुज़िरियल 2 ॾींहनि खां पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। संदसि वारसनि नसीर अहमद, दीन मोहम्मद शेख, दाऊद चांडियो ऐं ॿियनि पारां बांधी रोड खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त हाजी मोहम्मद बूटा करियाना जे दुकान जो कमु कंदड़ आहे जेको फजर जी निमाज़ पढ़ण बाद गुम थी वियो आहे, जंहिंजो को बि ॾसपतो पइजी नाहे सघियो। अहिड़ी दरख़्वास्त मोरो थाणे ते पिणु दाख़िल कराई वई आहे, जॾहिं त जांच लाइ मुख़्तलिफ़ माण्हुनि खां पुछा ॻाछा बि कई आहे, पर हिन वक़्त ताईं संस को बि ॾसपतो पइजी नाहे सघियो। वारसनि पारां ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे त खेसि अगवा कयो वियो आहे। वारसनि पारां IG सिंध, DIG सिंध शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो वियो आहे त अगवा थियल पोरे जी बाज़ियाबी लाइ फौरी तौरु क़दम खणी खेसि बासलामत वापसि करायो वञे।
डीपले भरिसां पुलिस हथां मुबीना तौरु मारिजी वियल रमज़ान खोसो क़तल केस जे हिकु वधीक अहलकार जवाबदार ड्राइवर लाल मोहम्मद बजीर जी ज़मानत रद्द थी वई। पुलिस जवाबदार खे अदालत मां गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मोबाइल ड्राइवर लाल मोहम्मद बजीर वाक़े खां पोइ रूपोश हो ऐं हाई कोर्ट मां हिफ़ाज़ती ज़मानत कराइण बैदि लाॻापियल अदालत में पकी ज़मानत लाइ पहुतो हो। मिठीअ जी अदालत ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत मां ज़मानत रद्द थियण बैदि जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। मोरई शहर में गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल कयल पोहरियत अब्दुल ख़ालिक मस्तोई जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां एहतजाज कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी संस घरवारी मसमात मलूका, शाइस्ता, मुर्क, अरीशा, ज़ोया, मोहम्मद सलीम ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त 2.5 महीना अॻु पोहरियत अब्दुल ख़ालिक मस्तोई खे ज़ालिम जवाबदारनि फुर दौरान मज़ाहिमत ते गोलियूं हणी शहीद कयो, जंहिंजो केस दाख़िल आहे। 2 जवाबदार गिरफ़्तार आहिनि। बाक़ी हिकु जवाबदार ऐं सहूलियतकारी कंदड़ ज़ाहिरिया गिरफ़्तार नाहिनि कया विया, जिन खे क़ानून जे कटहरे में आंदो वञे। हुननि चयो त असांजो हिकु ई पोहरियत कमाईंदड़ हो, जंहिंजे ज़रिए घर जो चरखो हलंदो हो। घर जा अरिड़हं भाती खाईंदा हुआसीं। हुन जी शहादत खां पोइ घर जी चुल्ह विसामिल आहे। केर बि सहारो ॾियण वारो न आहे। संदसि घरवारी ऐं न्याणी अखियुनि खां नाबीन आहिनि। हुननि घुर कई त फौरी तौरु जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, सहूलियतकारी कंदड़नि खे बि गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। हुननि चयो त जेकॾहिं इंसाफ़ न थियो त असां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। हैदराबाद जे कासिमाबाद वारे इलाइक़े जे रहवासी रमज़ान सोलंगी ज़ाल जे मुबीना अगवा ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुन इल्ज़ाम हयो त 4 ॾींहं अॻु मुंहिंजो सालो किरन पंहिंजे पुटनि समेत ज़ाल नसीबा खे अगवा करे वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ हद जे थाणे ते दाहियो आहे, पर का बि कार्रवाई अमल में नथी आंदी वञे। हुन चयो त मुंहिंजी ज़ाल जो दिमाग़ी तवाज़न दुरुस्त न आहे, खेसि जिगर जो मर्ज़ पिणु आहे। मुंहिंजी ज़ाल जो इलाज पिणु हलंदड़ आहे। हुन चयो त अगवा कंदड़नि ज़ाल खे क़ैद करे छॾियो आहे, जंहिं सबबि संसि ज़िंदगी खे शदीद ख़तरो आहे। हुन SSP हैदराबाद समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त ज़ाल खे फौरी तौरु बाज़ियाब कराए संदसि ज़िंदगी बचाई वञे। सिंध जे तारीख़ी माॻ बंबोर समेत बंबोर जे 5 ॻोठनि में निजी फैक्ट्री डेयरी मिल्क जे ज़हरीले पाणी सबबि ॻोठाणा सख़्तु परेशान आहिनि। तारीख़ी माॻनि खे पिणु नुक़सानु पहुची रहियो आहे। ॻोठाणनि पारां फौरी तौरु कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। ॻोठाणनि ज़हीर जोखियो बंबोर म्यूज़ियम जे इंचार्ज अरशद जतोई ऐं ॿियनि ॿुधायो त बंबोर भरिसां क़ाइमु क़दीम ॻोठनि अब्दुल वहाब जोखियो, बुख़ारी पाड़े, दोस्त मोहम्मद समेत सिंध जे तारीख़ी माॻ बंबोर समेत ॿियनि इलाइक़नि में डेयरी लैंड मां छोड़ थींदड़ पाणी ॻोठनि में काहे पियो आहे। ज़हरीले पाणी सबबि क़दीम आसारनि खे नुक़सानु पहुची रहियो आहे, जॾहिं त इलाइक़े वासी पिणु सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौरु कार्रवाई कई वञे। लाड़काणे में गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर नफ़ीस अख्तर अंसारी जी रिटायरमेंट ते संदसि कयल ख़िदमतनि एवज़ तक़रीब मुनक़िद करे खेसि भेटा पेश कई वई। तक़रीब में रीजनल डायरेक्टर लाड़काणो प्रोफेसर अहमद बख्श भुट्टो, अॻूणो रीजनल डायरेक्टर प्रोफेसर अल्ताफ़ अबड़ो, एडिशनल ऐं डिप्टी डायरेक्टर प्रोफेसर मुबीन अहमद लांघा, प्रोफेसर माजिद भुट्टो, प्रोफेसर एज़ाज़ अहमद जमाली, प्रोफेसर अकील अहमद लाखेर, प्रोफेसर रिज़वान गुल, प्रोफेसर सैयद इम्तियाज़ अली शाह, प्रोफेसर समीना नाज अबड़ो, प्रोफेसर सदोरा सोलंगी, प्रोफेसर फ़हीम अंसारी, प्रोफेसर रज़िया सुमरो, प्रोफेसर इरशाद अब्बासी, सीमा भट्टी, मुसरत मेमण ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते कॉलेज जे अमले पारां नईं मुक़ररु थियल प्रिंसिपल प्रोफेसर ज़ैनब फ़ातिमा जुमाणी जो इस्तक़बाल पिणु कयो वियो, जॾहिं त प्रोफेसर नफ़ीस अंसारी जी रिटायरमेंट ते संसद तालीमी ख़िदमतनि ते खेसि भेटा पिणु पेश कई वई। मुलाक़ातियार जे ॻोठ मक़बूल हाजाणो जे रहवासियुनि
नवाब हाजाणो ऐं ॿियनि हैदराबाद में एहतजाज कंदे दाहियो त भर पासे वारे ॻोठ अब्दुल मजीद हाजाणो जे बासरनि माण्हुनि रस्ते जे तकरार तां आवाज़ उथारण ते असां ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। 6 महीना अॻु बासर माण्हुनि कातलाणो हमिलो करे भाउ जुमन हाजाणो ऐं भाइटे तुफ़ैल हाजाणे खे ज़ख़्मी कयो हो। हाणे 2 हफ़्ता अॻु में हथियारनि समेत ॻोठ ते काह करे औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद जो निशानो बणायो वियो। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। ख़ैरपुर में ज़्यादती जो शिकार थींदड़ औरत नए ॼावल ॿार सां गॾु सुप्रीम कोर्ट पहुती, जॾहिं त जवाबदार ज़मानत ते आज़ादु कया विया। ख़ैरपुर में रहमत ख़ातून 1 साल अॻु इज्तमाही ज़्यादती जो शिकार थी हुई। उन जे जवाबदारनि जी ज़मानत ख़ैरपुर जे सेशन अदालत ऐं सिंध हाई कोर्ट ॿिन्ही रद्द कई हुई। सुप्रीम कोर्ट में उन्हनि जवाबदारनि जी ज़मानत में वाध कई वई। मुतासिर औरत ॿुधायो त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो, पर जांच ऑफिसर असां सां ताउन न कयो। जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई ऐं उहे आज़ादु रहिया। सुप्रीम कोर्ट में पिणु जॾहिं जवाबदारनि जी ज़मानत जी तारीख़ हुई, मुतासिर औरत खे वकील ॾियण जा पैसा न हुआ, जंहिंजे करे हू पाण पेश थी, पर सुप्रीम कोर्ट ज़मानत ॾेई छॾी, जंहिंजे करे जवाबदार गिरफ़्तार थी न सघिया। सखर में NICVD जे सैनिटरी वर्करनि पारां सुपरवाइज़रनि जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुलाज़िमनि इल्ज़ाम हयो त सुपरवाइज़र हर मुलाज़िम खां माहिवार 12,000 रुपया तलब कनि था ऐं इनकार कंदड़नि खे बिना जवाज़ नौकरी तां हटायो वञे थो। एहतजाज दौरान मुलाज़िम आशीष चयो त लॻभॻि 9 सालनि खां इदारे में कमु करे रहियो आहियां, पर जॾहिं माहिवार पघार जी रक़म ॾियण खां इनकार कयो त मूंखे नौकरी मां कढण जूं धमकियूं ॾिनियूं वियूं। 1 महीने खां वधीक अरसे जी पघार बि रोकी वई आहे। मुलाज़िम कौशल्या चयो त आउं 4 सालनि खां ईमानदारी सां ड्यूटी सरअंजाम ॾेई रही आहियां। जॾहिं मूं शिकायत कई आहे त मुंहिंजी पघार रोकी वई ऐं मूंखे बिना जवाज़ जे हटायो वियो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी फौरी तौर जांच कराई वञे। उडेरे लाल भरसां ॻोठ गुलशेर मोहम्मद जे रहवासियुनि ओड बिरादरी जे माण्हुनि SHO उडेरोलाल ख़िलाफ़ मटियारी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि चयो त असांजे नौजवान भागचंद उर्फ़ बशीर ओड खे दुकान तां गिरफ़्तार करे खांइसि पैसनि जो मुतालबो कयो वियो। पैसा न ॾियण ते मथस कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। हुननि चयो त FIR में ॼाणायो वियो आहे नौजवान पुलिस ते फायरिंग कई, जॾहिं त हक़ीक़त में खेसि दुकान तां गिरफ़्तार कयो वियो। हुननि मुतालबो कयो त वाक़े जी जांच कराई वञे ऐं असांजे नौजवान खे फौरी तौर आज़ादु करायो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं प्रोग्राम मंज़रनामे में दुनिया में थींदड़ उथल पुथल बाबति अहम रिपोर्टूं पेश कंदा आहियूं। उन सां गॾोगॾु सियासी सूरतहाल बाबति तजिया पिणु शामिल हूंदा आहिनि। असीं मंज़रनामे में अव्हांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं यादगार तहरीरूं, तक़रीरूं ऐं शाइरी, जॾहिं त नामवर शख़्सियतनि ऐं अज़ीम हस्तियुनि खे भेटाउण जा गुलाब पिणु आछींदा आहियूं। सालगिरह ऐं वरसनि ते बि असीं धरती जी ख़िदमत कंदड़ अज़ीम इंसाननि खे यादि करणु नाहियूं विसारींदा। उन सां गॾोगॾु प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में शामिल हूंदियूं आहिनि जग जहान जूं ख़बरूं, अहिड़ियूं ख़बरूं जेके अव्हीं ॿुधणु चाहियो था, अहिड़ियूं ख़बरूं जेके सिर्फ़ु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर थियनि थियूं ऐं ॿिया इदारा नशर बि नाहिनि कंदा। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे कारोबारी मक़सदनि बदिरां निज क़ौमी ख़िदमत जे जज़्बे तहत हलाए रहिया आहियूं।
इन जे करे हिन इदारे खे पंहिंजे पेरनि ते बीहारण लाइ असांखे अव्हांजे माली सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। इन ते पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।